नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त सिंधु ते को डैम मंज़ूर न आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार सिंध तरक़ी पसंद पार्टी जे ज़िले सांगड़ ऐं तालके जे अॻवाननि कयो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था अवेस कुंबर जी इन रिपोर्ट में। सिंध तरक़ी पसंद पार्टी तालके खिपरे जूं चूंडूं ज़िले सदर अली डिनो ख़ासकेली सलीम रज़ा डायरी जे ज़ेर निगरानी STP ऑफिस खिपरो में थी, जंहिंमें हुसैन तुर्क सदर, अवेस रूंजो जनरल सेक्रेटरी ऐं लूणोबील खज़ानची चूंडिजी विया। हुसैन तुर्क सदर, अवेस रुंजो जनरल सेक्रेटरी ऐं लूणोमल भील जेको आहे सो खज़ानची सां मुक़ररु कया आहिनि ऐं उन खां पोइ उन्हनि ते अहम ज़िम्मेवारियूं रखियूं आहिनि। ऐं उन खां पोइ हींअर जेको निकिरण जो मक़सदु असांजो इहो आहे त हींअर सिंध सां जेके वेसाघातियूं थियनि पियूं तब्दीली आणण जे हवाले सां, त उन मंझि इहो पियो अचे तब्दीली अचण साण इहो थियो आहे जो धारियुनि जी आबादकारी असांखे उनखे चयो पियो वञे शनाख़्ती कार्ड ॾियो, त इहो कमु असांजे लाइ PP बि कया पिए। हाणे उन खां वधीक ई असांजे लाइ नुक़सानकार थियो आहे। जेकॾहिं धारियुनि जी आबादकारी आहे जेका उन्हनि खे शनाख़्ती कार्ड ठाहे ॾियूं पिया, उन्हनि खे हिकिड़े एफिडेविट ते कार्ड पियो मिले जेके 40 लख धारियुनि जी आबादकारी आहे। तव्हां इन मां हिसाबु लॻायो जेकॾहिं 40 लख उन्हनि खे कार्ड मिली वञनि त उन्हनि जूं केतिरियूं हिते सीटूं ठही सघनि थियूं, केतिरी असांजी बजट उन ते वञे थी, त हिते सिंध जो जेको स्टेक होल्डर माण्हू आहे जेको उहो सफ़र करे थो। उन खां पोइ जेको कालाबाग डैम असां चऊं था त जेके बि डैम सिंध जे सिंधु दरिया ते ठहनि पिया, उन जे कप ते ठहनि पिया, उहे असांजे लाइ हानिकार आहिनि। असां पुछड़ी जे इलाइक़नि में असां वटि हींअर ई पाणी कोन्हे, जेके वरी चवनि था त डैम ठहंदा ऐं उन खां पोइ वॾी मुल्क जे लाइ सहूलियत थी पवंदी। इहे डैम जेके बि आहिनि असांजे लाइ तमामु घणा नुक़सानकार आहिनि। असां इन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था, न सिर्फ़ु मज़म्मत कयूं था पर असां एहतिजाज करे सॼी सिंध में इहो एहतिजाज रिकॉर्ड कराइणु चाहियूं था त असां इन उमेदु रखूं था त उहो पार्टी जी वाधवी जे लाइ कमु कंदी ऐं पंहिंजे तालके जे अंदरि यूसिन जे अंदरि माना नयूं बाडियूं चूंडे ऐं जेको आहे सो रैलियूं कढी ऐं जेको कालाबाग डैम ऐं धारियुनि जी आबादकारी के ख़िलाफ़ु हिकिड़ो माना नए तरीक़े सां कमनि जेके असांजे मज़लूम जेके समाजी माण्हू आहिनि उन्हनि जी हौसलो अफ़ज़ाई कंदासीं। हुननि सां कालाबाग डैम जे जेका मुखालफ़ करियूं था रस्ता रोक कंदासीं ऐं धरना हणंदासीं। ज़िम्मेवारी बख़्शीदनि असांजी सिंध तरक़ी पार्टी वॾे अरसे खां वठी सिंध दुश्मन मनसूबनि जे ख़िलाफ़ु जदोजहद कई आई आहे ऐं STP हमेशह जॾहिं बि को ॾुखियो टाइम सिंध ते आयो त STP साम्हूं ते उभरी आहे, उन दुश्मन खे मुक़ाबिलो कयो अथसि। उहो ज़ुल्फ़िकार हुजे, बिटो निज़ाम हुजे ऐं खोड़ सारा सिंध जा मसइला जेके आहिनि ॾुखिया जेके सिंध आया आहिनि उन STP शामिल थी आहे। इंशाअल्लाह ताला डॉक्टर कादिर मक्सी जी क़यादत में ऐं पंहिंजी पार्टी जे हींअर क़ाइम मक़ाम चेयरमैन जी क़यादत में असां इहो वचन था कयूं, वाइदो था कयूं त हीउ कालाबाग डैम हुजे, धारी आबादकारी हुजे, पर असांजे सिंधु दरिया जंहिंजे सिंधी दरिया जे पाणी जो कतिरो जंहिंजे पेट में आहे, इंशाअल्लाह उहे सभई सिंधी भारत में उथी ऐं सिंध धरती वचन था कयूं इंशाअल्लाह इहो कालाबाग डैम रद्द कंदासीं। आवाज़ उथारियो आहे कालाबाग डैम आहे या धारियुनि खे जेके शनाख़्ती कार्ड ठाहे ॾियनि पिया आहिनि, सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं को बि सिंधु दरिया ते को बि डैम ठहणु न ॾींदासीं। STP जे ज़िले सदर अली डिनो ख़ासकेली ऐं STP जी नई चूंडिजी आयल बाडी जे अॻवान जो चवणु त हू कालाबाग डैम ऐं धारियुनि खे सुञाणप कार्ड ॾियण वारे हुकूमत ऐलान जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। अवेस कुंबर, अवामी न्यूज़, खिपरो।